गुरु नानक देव की, साईं लैणा राम साहिब की, साईं लाला राज साहिब की, पूज्य माता साहिब की, पूज्य अम्मा साहिब की, परम पूज्य दादी साहिब की, सर्व संतन महात्माओं की जय। गुरुवारी प्यारी साथ संगत सभी को शांति। सब तीर्थ पूरे सतगुरु जे चरणन में आहिनि। नाम जी शक्ति रिद्धियुनि सिद्धियुनि जे शक्तिअ खां बि वधीक आहे। संसारी पदार्थनि जे अचण जी ख़ुशी ऐं वञण जो गम न कर। संसो या भरम करण जी आदत छॾींदे त सुख जी प्राप्ति थींदई। जेको भगवान जे निमित्त कार्य थो करे तंहिंखे पाप नथो छुए। सभिनी तरफ़नि खां निराश थियण ते प्रभुअ जी आश जाॻंदी आहे। जॾहिं चइनी तरफ़नि खां निराश थी वेंदा आहियूं तॾहिं चए थो प्रभुअ जी आश जाॻंदी आहे। छो जो दुनिया में त साथ कोई ॾियण वारो आहे ई कान। नाम जपे विषयनि खां वैराग धारण कर त मन वस में अची वेंदो। भक्ति कंहिंजी बि नास नथी थिए। शरीर त्यागण खां पोइ हर हिक जीव खे पंहिंजा अगला संस्कार प्राप्त थींदा आहिनि। भक्ति चए तो कंहिंजी बि नास नथी थिए। शरीर त्यागण खां पोइ बि जीव खे पंहिंजा अगला संस्कार प्राप्त थींदा आहिनि। अगले जन्म में माना भक्ति भई थोरी कयल हुजे, वरी ॿियो जन्म मिले त वरी साॻी उनखे भक्ति नसीब थींदी आहे। भक्ति करणी अथई त भॻवान जे प्राप्तिअ लाइ कर, आशाउनि जे पूरे थियण लाइ न। हाणे खां ई नाम जो अभ्यास कयो वेंदो त मरण वक़्तु मन में नाम जो सिमरन थींदो ऐं 84 जे चक्कर खां मुक्त थी सघंदे। जॾहिं हाणे खां ई अभ्यास कंदासीं चए थो अंत घड़ी तॾहिं सफली थींदई नाम जपण जी जे आदत हूंदई। जॾहिं जवानीअ में ई आदत हूंदी न त पछाड़ीअ में राम नाम निकिरंदो। न त का मस्ती कान्हे, असां सॼी ज़िंदगी ईअं ई विषयनि विकारनि में विञाई हुजे, नाम जपियो ई न हुजे, अंत समय असां चऊं असांजे मुख मां राम नाम निकिरे, उहो न निकिरंदो। चए थो हाणे ई अभ्यास कर। हाणे खां ई नाम जो अभ्यास कयो वेंदो त मरण वक़्तु मन में नाम जो सिमरन थींदो ऐं 84 जे चक्कर खां मुक्त थी सघंदे। त हाणे खां ई अभ्यास कयूं। हूअं त नंढपण खां ई करणु खपे, पर असां नंढपण खां न कयो आहे त अञा बि वेल वई कान्हे, हाणे बि करे था सघूं। जहिड़ी रीति संसारी आदमी काल जे वस थी शरीर त्यागे थो, तीअं नाम जो अभ्यासी काल खां निर्भय थी पंहिंजी इच्छा अनुसार शरीर थो त्यागे। संत त चवंदा आहिनि पंहिंजे इच्छा सां त्यागींदा आहिनि, पर जेको नाम जो अभ्यासी हुजे, नाम जपींदड़ जेको हुजे, उहो बि चए थो पंहिंजे इच्छा सां शरीर त्यागे सघंदो आहे। जेको 8 ई पैर नाम में लीन थो रहे उहो प्रभुअ में ईअं समाइजी थो वञे जीअं बूंद समुंड में। पाणी पाणी असांजो मिली वेंदो त ख़बर पवंदी छा त हे कहिड़ो पाणी आहे, कहिड़ो पाणी आहे। त हे चए थो जेको 8 ई पैर नाम में लीन रहे, जंहिंजी सुरती 8 ई पैर जुड़ियल हुजे त उहो प्रभुअ सां ईअं समाइजी वेंदो आहे जीअं बूंद समुंड में।
विकार इंसान खे अंधो बणाए छॾींदो आहे। हू सच ऐं कूड़ जी परख न करण सबबि धोखे खाइण खां पोइ पछताईंदो आहे। तंहिं करे विकारनि खां पाण खे बचाए। आत्मा ई महापुरुषनि जा वचन सम्झी सघंदी आहे। जेके संस्कारी हुजनि उहे ई महापुरुषनि जा जेको वचन सम्झी सघंदा आहिनि, उहे ई खणंदा वचन। जेको सम्झंदो उहो खणंदो। गुरु वचननि में जेतिरो वधीक विश्वास रखंदे ओतिरी वधीक शक्ति ऐं शांति प्राप्त थींदी। जॾहिं विश्वास घटिजी वञई त सतगुरनि जो सुठो वर्ताव कयल यादि कर त उन्हनि मूं ते फलाणे फलाणी कृपा कई आहे, हाणे बि छा न करे सघंदा। कोई हिकु ॿ कमु न थींदो आहे न, पोइ विश्वास घटिजणु लॻंदो आहे। त जेको जॾहिं घटिजी वञे न तॾहिं गुरूअ जा कयल उपकार यादि कर त हुननि छा छा न कयो असांजे मथां, कहिड़ी न कहिड़ी कृपा हुननि कई आहे असां मथां। त हाणे हू न करे सघंदा छा? हाणे बि करे सघंदा। सभिनी कर्मनि धर्मनि जो फल प्रेम आहे। ॿियनि झंझटनि खां दूर रही हमेशह प्रेम में मस्त रहो। विषयी इंसान सम्झे थो त मां ऐश अशरत भोगे रहियो आहियां, मगर दरअसल ऐश अशरत ई खेसि भोगे रहिया आहिनि। छो जो उनखे पोइ उहे ख़तमु करे छॾींदा ऐश अशरत। असां ईअं था सम्झूं त असां था भोगियूं, पर हू था असांखे भोगियूं। सूरमो उहो आहे जेको शरीरक कष्ट ऐं माण्हुनि जूं निंदाऊं भक्तीअ लाइ ख़ुशीअ सां सहे थो। पंहिंजो धर्म पूरी रीत निभाए, पर ॿिए जे धर्म जी निंदा न कर। असां जंहिं बि धर्म में हुजूं, असांजो जहिड़ो बि गुरू हुजे, जंहिंखां असांजो नाम वरितल हुजे, असां उन में पूरा रहूं। ॿिए जी चए थो निंदा न कर, न को ॿियनि जे धर्मनि जी निंदा कयूं, न को ॿियनि संत। जेको जंहिंमें आहे उहो उते पूरो आहे। रूहानी मार्ग खां थिड़कियल खे वरी सही राह ते लॻाइण जहिड़ी उत्तम शेवा ॿी का बि न आहे। रूहानी मार्ग खां जेको थिड़की वियो हुजे, जेको भिटकी वियो हुजे, उनखे सही राह ते हलाइण जहिड़ी ॿी का बि शेवा कान्हे। वॾे में वॾी शेवा आहे उहा। जीअं हिकिड़ो कासाईयो बकरी पियो कटे, त ॿियो हिकिड़ो सज्जन पुरुष उतां निकिरे थो, त हुन कासाई वटि वञे थो। चएसि थो हिन बकरीअ जा तोखे घणा पैसा मिलंदई? ॿुधाएसि थो मूंखे एतिरा मिलंदा। चईसि मां तोखे हुन खां ॿीणा पैसा थो ॾियां, तूं हिन बकरीअ खे छॾे ॾे। हुन छॾे ॾिनो, पैसा ॾेई ऐं बकरीअ खे आज़ादु करे छॾियईं। इहो त वॾो धर्म जो कमु आहे। ऐं वरी ॿियो हिकिड़ो सत्संगी हो, उन वरी कुसंगीअ खे सत्संग में हेराए ऐं हिन रस्ते ते आंदई। त चवनि पिया ॿिन्ही मां भई उत्तम केरु थियो? हुन बकरीअ खे छॾायो कासाईअ खां, ऐं हुन कुसंग खां छॾाए ऐं सत्संग में लॻायईंसि। त वॾो उहो थियो जंहिं कुसंगीअ खे सत्संगी बणाए छॾियो। छो जो हुन त बकरीअ खे हिकु जनम खां छॾायो, हिन जनम में खणी भई बकरी बची वई, ॿिए जनम में हू कहिड़ीअ जून में थी अचे, कंहिं वटि थी वञे, छा थो थिए उहा कंहिंखे ख़बर आहे। पर हू जेको कुसंगी हो उहो सत्संगी बणिजी वियो, त उहो त जन्म जन्मांतरनि खां छुटी वियो, उहो मुक्त थी वियो। त हे चए थो इन जहिड़ी ॿी काई शेवा ई कान्हे जेको रूहानी मार्ग खां थिड़कियल खे वरी सही राह ते जेको लॻाए, उन जहिड़ी उत्तम शेवा ॿी काई कान्हे। ॿिए खे दुख ॾियणु पाण लाइ दुख कठो करणु आहे। जेकॾहिं उधम कंदे त मालिक मदद कंदई, ऐं मुश्किल कम बि
आसान थी पवंदो। उदम ज़रूरी आहे, असां उदम कयूं हर कंहिं कम लाइ त हू मदद कंदो। हिमत बंदा मदद ख़ुदा से त हू मदद कंदो। मनुष्य जातीअ जी सची शेवा आहे खेसि कूड़े मोह खां कढी सचे प्रेम में लॻाए। वॾे में वॾो सॼण, राह ॾेखारींदड़ ऐं सुठी सलाह ॾींदड़ पूरन सतगुरु देव खे ई सम्झ। हर हिक कम जी शुरूआत में जेकॾहिं संदन ध्यानु कंदे त हू तोखे पुराह मां कढी सही राह ते आणींदा। जेको बि कमु कयूं पहिरियों गुरूअ जो ध्यानु कयूं। जीअं कोई बि शुभ कर्म कबो आहे त कीअं गणपतिअ जो ध्यानु सभु कंदा आहिनि, ईअं गुरुदेव सभिनी खां वॾो आहे। असां जेको बि कमु कयूं त पहिरियों गुरूअ जो ध्यानु करे उनखे प्रार्थना करे कंदासीं न त उहो कमु बि सफल थींदो, उन में कोई विघ्न बि न पवंदो ऐं उहो मदद सदाईं कंदा रहंदा। जेको बुरा खां बचाए ऐं सही राह ते उहो हलाईंदा, एॾी असांजी मदद था कनि। सचो सुख उहो आहे जंहिंजो मदार संसारी नफ़े नुक़सान ऐं मान इज़त ते न हुजे। उन में सचो सुख आहे। असांखे सॼो ध्यानु संसारी सुखनि में आहे। जेको संसारी नफ़ो नुक़सान ऐं मान इज़त बेइज़ती उहो सही वञ, पर जेको अंदरियो नुक़सानु आहे न उहो न कर। पाण खे जोश में आणे असां उहो नुक़सानु न कयूं। सुखी उहो आहे जेको दुख में दुखी न थिए। हे लखपति, तूं हिक पल में कखापति थी सघंदो आहीं, तंहिं करे कूड़ीअ माया जो अभिमान न कर। लख अॼु आहिनि त सुभाणे न बि हूंदा। हे इंसान, तुंहिंजे अंदरि अथाह खज़ानो आहे जेको माया जे पर्दनि में ढकियल आहे। गुरु शब्द जो अभ्यास कंदे त पर्दा पासे थी वेंदई ऐं तोखे तुंहिंजो खज़ानो प्राप्त थींदो। उहो खज़ानो आहे सभिनी जे अंदरि, पर असांखे चए थो माया जे पर्दनि में ढकियल आहे, उहो असांखे ॾिसणु नथो अचे। त गुरूअ जो जेको असांखे शब्द मिलियल आहे उन जो अभ्यास कंदासीं, उहो नाम जपींदासीं त उहो माया जा पर्दा हटी वेंदा। पोइ उहो असांखे असली जेको खज़ानो आहे उहो असांखे ॾिसणु ईंदो। संसारी ऐं जिस्मानी इच्छाऊं ई तोखे मालिक खां दूरि थियूं कनि। तंहिं करे इच्छाऊं त्यागे मालिक जो हुकुम मञ त मालिक सां मिली वेंदो। हे आनंदमय भगवान, मूंखे ख़ुशी बख़्श। हे मिठा प्रभु, मुंहिंजे वचन में मेठाज भर। हे परम पवित्र परमात्मा, मुंहिंजो हृदय पवित्र बणाए। कहिड़ी ॾिस प्रार्थना थो करे सिख गुरूअ खे। हे आनंदमय भगवान, मूंखे ख़ुशी बख़्श। हे मिठा प्रभु, मुंहिंजे वचन में मेठाज भर। हे परम पवित्र परमात्मा, मुंहिंजो हृदय पवित्र बणाए। जॾहिं उहो हृदय पवित्र तॾहिं थींदो जॾहिं परमात्मा पाण अची वेहंदो हुते। पर उहो तॾहिं वेहंदो जॾहिं असां उहो हृदय ख़ाली रखंदासीं, असां जेके विकार भरे रखिया आहिनि उन्हनि खे कढंदासीं, तॾहिं परमात्मा वेहंदो अची। जेकॾहिं मन में का बि परेशानी हुजई त पक सां सम्झ त समर्थ सतगुरु जो मूंसां साण आहिनि, त पोइ मूंखे छाजो डपु। उनखे सदाईं साण सम्झंदासीं त पोइ काई बि परेशानी ईंदी कान। प्रभुअ खे पवित्रता पसंदि आहे। जेकॾहिं पंहिंजा वीचार पवित्र कंदे त ईश्वरी शक्ति प्राप्त थींदई। जेकॾहिं मालिक सां तुंहिंजो सचो प्रेम आहे त तूं एकांत में वेही साणस ॻाल्हाए ऐं इहा पक करे सम्झ त हू तुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधी रहियो आहे। तूं पंहिंजो समूरो भार लाहे खणी मालिक ते रख ऐं पक सां सम्झी छॾ
त हू तुंहिंजो समूरो भार पाण खणंदो। असां जॾहिं उन ते लाहे रखूं त हू खणी, चए थो सॼो भार उन ते लाहे रख ऐं एकांत में वेही उन सां ॻाल्हाए त हू तुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधंदो। जेका बि अभिलाषा हुजई मालिक खां घुरी वठ। हुननि जा भंडार भरियल अथई। हू पंहिंजे भंडारे मां सभु कुझु ॾेई था सघनि, जो त हुन जा भंडार भरियल आहिनि। जेको खपई उन खां घुर। माण्हुनि खां घुरी असां छा कंदासीं ऐं माण्हू छा ॾींदा? तूं फ़क़ति हॾियुनि ऐं मांस जो पिंजरो न आई, पर तुंहिंजे अंदरि हिकु अविनाशी शक्ति बि आहे। पंहिंजी सुर्त जी धार उन सां मिलाए त दाइमी सुख प्राप्त थींदई। उहा शक्ति त आहे अविनाशी, सभिनी जे अंदरि आहे, पर जेको अंदरि झाती पाए ॾिसे उन खे उहो शक्ति ॿाहिरि कढण जी शक्ति मिले। का त शक्ति आहे न जेको हे सॼो हे कमु करे थी। दादी जन चवंदा पंहिंजे शरीर ॾे निहारियो, सॼो ॾींहुं पंहिंजे शरीर ते वीचार कयो त कीअं भॻवान हे ठाहियो आहे, कीअं हथ ठाहिया अथई, कीअं आङुरियूं ठाहियूं अथई, कीअं हीअं हथु वरे थो, कीअं गिरह था भञूं, कीअं वात में था विझूं, कीअं हिते ठूठ ठाही अथई, कीअं वरी पुठियां हथ था पहुचनि जो चोटी था कयूं, अखियूं कीअं अॻियां रखियूं अथई जो ईअं हलूं था। हू पुठियां रखिया त वस वारो हू जिते बि रखी पियो सघे, पर कीअं रखियूं अथई अॻियां जो असांखे ईअं अॻियां हलणो आहे त ॾिसी करे हलूं। त केॾो असांखे भॻवान ॾिनो आहे। त जेका अंदरि शक्ति आहे उहा थी सभु कराए नी। कीअं खाऊं था, कीअं पीऊं था, कीअं हलूं था, चलूं था, सभु उहा शक्ति थी कमु कराए। त चए थो तूं हॾियुनि ऐं मांस जो ख़ाली पिंजरो कोन्हे, अंदरि अविनाशी तुंहिंजी शक्ति अथई, उन खे प्रगट करिणो आहे। चए थो पंहिंजी सुर्त जी धार उन सां मिलाए त दाइमी सुख प्राप्त थिए। तुंहिंजे अंदरि अलौकिक शक्ति आहे, पर मायावी पर्दनि में ढकिजी वई अथई। गुरु कृपा सां उहे पर्दा दूर थींदा, पर उहा कृपा गुरु शेवा करण ऐं आज्ञा मञण सां ई प्राप्त थींदई। जेका शक्ति आहे चए थो उहा गुरु कृपा सां माया जा पर्दा भई दूर थींदई। माया जे पर्दनि सां उहा ढकिजी वई आहे, त उहो चए थो गुरु कृपा सां उहा दूर थींदई। पर पोइ असांजे मन में वरी इहो वीचार उथंदो न, ॾिस हिन में ईअं थो चए न त गुरु कृपा सां दूर थींदा, त वरी हेठां वीचारा लिखनि था त गुरु कृपा वरी कीअं थींदी? उहा गुरु शेवा ऐं गुरूअ जी आज्ञा मञण सां कृपा थींदी। जीअं हक़ीक़त में आग समायल आहे, जीअं हक़ीक़त में चकमक में आग समायल आहे ऐं रगड़ण खां पोइ ज़ाहिर थींदी आहे, तीअं ई तुंहिंजे अंदरि बि प्रकाश आहे, मगर गुरु शब्द जे रगड़ण सां ई प्रगट थींदो। उहो पंहिंजे हथ में आहे, असां पाण केतिरो कयूं था। गुरु शब्द में ईअं लीन थी वञ जीअं ॿियूं सभु ॻाल्हियूं विसरी वञनि। जिते आत्मिक शक्ति प्रगट थी वेंदी आहे, उते दुनवी वॾे में वॾो दुख बि टिकी न सघंदो आहे। हे प्यारा, हिमत न हार। ईअं न चओ त मुंहिंजे भाग में ई कोन्हे। नित नेम सां महिनत कंदे त प्रभु कृपा ज़रिए सभु कुझु प्राप्त करे सघी थो। महिनत सां चए थो सभु कुझु मिलंदो आहे। ईअं न चऊं त असांजे भाग में कोन्हे, भक्ति नसीब में हूंदी त पाण ई थींदी। ईअं पाण ई कुझु कोन थींदो, उन लाइ हिमत महिनत करणी पवंदी आहे, उधम करिणो पवंदो आहे। पोइ चए थो प्रभुअ जे कृपा सां सभु कुझु प्राप्त करे सघींदो। तुंहिंजे अंदरि ईश्वरी शक्ति आहे, उनखे कोई बि नुक़सानु नथो पहुचाए सघे। तंहिं करे तूं बेडरपो थी रह ऐं सतगुरनि जे ॿुधायल रस्ते ते हलंदो रह। सभई आशाऊं त्यागे सतगुरनि ते विश्वास रखण खे ई गुरु शरण चइबो आहे।
अहिड़े नमूने शरण में आयल जी लाज प्रभु ज़रूरु रखंदो। हुनजे शरण में अचण सां चए थो लाज रखंदो। पर शरण चए थो छाखे चइबो आहे? सभु आशाऊं त्यागे सतगुरनि ते विश्वास रखण खे चइबो आहे। भई गुरूअ जी शरण में असां आया आहियूं। जंहिंजो मालिक में पूरो विश्वास न आहे उनजो संग न कर, उन जूं ॻाल्हियूं न ॿुध जेको तोखे संसार में फासण जी सलाह ॾे। जेकॾहिं परमार्थी ज़िंदगी गुज़ारणी अथई त स्वार्थी माण्हुनि जे संग खां बच। मायावी नातनि खां मन खे हटाईंदे तॾहिं सतगुरनि सां नातो जोड़े सघंदे। पंहिंजा वीचार सदाईं शुद्ध रखंदो ईंदे त पुराणा अशुभ संस्कार भस्म थी वेंदई। जेको ॿियनि जे अवगुणनि खे ॾिसंदो थो रहे तंहिंखे यादि रखणु घुरिजे त ॿियनि जा अवगुण ॾिसण बि त वॾो अवगुण आहे। वॾे में वॾो अवगुण उहो आहे त ॿियनि जा अवगुण था असां ॾिसूं, ऐं असां में अवगुण हूंदा आहिनि न त ज असांखे ॿियनि में ॾिसणु ईंदा। असां में अवगुण न हूंदा आहिनि त ॿियनि में कोई अवगुण ॾिसण में ई न ईंदो। स्वार्थवश थी करे ॿुधे ॿुधाए ॿियनि जा अवगुण फैलाए नोड़ीअ मां नांग बणाइण जी आदत छॾे ॾे। स्वार्थवश थी करे ॿुधे ॿुधाए ॿियनि जा अवगुण फैलाए नोड़ीअ मां नांग बणाइण जी आदत छॾे ॾे। हिक जे वातां ॻाल्हि निकिरंदी आहे, ॿिए वटि पहुचंदी आहे न त उहा भले हेतिरी ॻाल्हि हूंदी न, वरी ॿियो टे खे ॿुधाईंदो न त थोरी वॾी ॻाल्हि थी वेंदी, वरी टियों चौथे खे ॿुधाईंदो त इन खां बि वॾी ॻाल्हि थी वेंदी। ईअं नोड़ीअ मां नांग थींदो वेंदो आहे। त चए थो इहे अहिड़ा ॿुधे ॿुधाए ॻाल्हियूं अहिड़ियूं न कर, कंहिंजा बि अवगुण न फैलाए, कंहिंजूं बि ॻाल्हियूं ॿियनि सां न कर। अॼु सुखमनीअ जो पढ़ियो त हिकु शहर में हिकु संत रहंदो, रोज़ उहो सत्संग कंदो ऐं सुखमनी सभिनी खे ॿुधाईंदो। त उते हिकु सेठ जो नौकर रोज़ ईंदो सुखमनी ॿुधण, रोज़ हिन जो नेम हो, ॿुधंदो हो सुखमनी। हिकिड़े ॾींहुं उहो संत जेको सत्संग पियो करे न, उहो ईअं अचानक अधु सत्संग मां ईअं मथे आसमान में निहारे हथ जोड़े ऐं चए थो वाह वाह भले भले। जेके सत्संगी हेॾा वेठा उहे वाइड़ा था थी वञनि, चवंदा हे छा आहे? त पुछनिसि था बाबा त इहो तव्हां कंहिंखे हथ जोड़िया ऐं कंहिंखे चयव वाह वाह भले भले, छा ॾिठव मथे? त उहो संत तो चएसि त फलाणो जेको सेठ उन जो नौकर अॼु हे शरीर त्यागे परलोक पधारियो आहे, त उन जे अंतरात्मा खे भई देवलोक मां विमान में वठी पिया वञनि। हाणे सभिनी खे त विश्वास न हुजे, जेके संतनि खे मञींदा हूंदा उहे चवनि पिया बराबरि संत ॾिठो हूंदो। चईसि मां उन आत्मा खे हथ जोड़िया ऐं ॾिसी करे भई हे पुष्पनि सां सॼो सिंगारियल विमान उन में हे चढ़ी थो वञे, मां उन खे चयो वाह वाह भले भले। त चवंसि था त बाबा इहो वरी कीअं? त चईसि इहो सच ई आहे, मां तव्हांखे ॿुधायांव थो त इहो कीअं थियो। इहा मां पंहिंजी वॾाई नथो कयां, पर इहो नौकर जेको हो न हिते रोज़ु सत्संग में ईंदो हो, रोज़ु सुखमनीअ जो पाठ ॿुधंदो। हे सुखमनीअ जी मां बाणीअ जी भई शक्ति थो ॿुधायांव, पर अॼु उहो कोन आयो आहे पंहिंजे सत्संग में। उनखे सेठ नंदीअ जे हुन पार मोकिलियो आहे कंहिं कम सां, उते हुनखे नांग ॾंग हयो आहे
ऐं उहो मरी वियो आहे। पर हूअं चवंदा आहिनि भई नांग जे ॾंगण सां जेको मरंदो आहे नी त उहो अवगत्यो मौत चइबो आहे, त उनखे सुर्ग न मिलंदो आहे, उनखे नर्क मिलंदो आहे। पर हिन रोज़ु सुखमनी जो ॿुधी, रोज़ु सत्संग ॿुधणु ईंदो, ऐं जेॾीमहिल हिनखे नांग ॾंग हयो न त तेॾीमहिल हिन जे वात मां बि भई सुखमनीअ जी बाणी निकिती मरण महिल बि, त हुनखे त नर्क ॾियण जी कंहिंखे ताक़त ई कान्हे। सभिनी ॿुधी चङा माण्हू उन ते बि विश्वास कनि था भई संत जेको चए थो उहो बराबरि हूंदो। पर के असां जहिड़ा मूर्ख बि वेठा हुआ, उहे चवनि था बाबा ईअं कीअं थींदो, या तव्हांखे कीअं ख़बर पई त पासे वारे ॻोठ में नंदीअ जे हुन पार वियो, उते नांग ॾंग हयईंसि। त चईंसि तव्हां घड़ी वियो, पाण ई ख़बर पइजी वेंदी। अञा उते सभु वेठा ई हुआ त उहो सेठ अचे जंहिंजो नौकर मरी वियो। संत खे त चएसि त बाबा मुंहिंजो जेको नौकर रोज़ु तव्हां वटि ईंदो न सत्संग ॿुधणु, उहो अॼु अचानक भई शरीर त्यागे वियो आहे। त संत उन्हनि माण्हुनि खे विश्वास ॾियारण लाइ पुछेसि थो कीअं छा थियुसि। चईसि मां उनखे पासे वारे ॻोठ में नंदीअ जे हुन पार मोकिलियो कम सां, उते हिनखे नांग ॾंग हयो त मरी वियो। त उनजी शमशान यात्रा हींअर कढंदा। त मां तव्हांखे वेनती करणु आयो आहियां त तव्हां हलो, सभिनी इहो जो ॿुधो जेको संत चयो उहो ई हिन सेठ चई ॿुधायो, त सभिनी खे विश्वास थी वियो। त उहो संत हुन सेठ खे बि चए थो त इहो तुंहिंजो नौकर आहे न देवलोक में पहुची वियो अथई, सुर्ग खां बि मथे जेको थींदो आहे न उते हिनखे भई विमान में चाढ़े ऐं वठी विया आहिनि। पोइ सेठ बि ख़ुशि थो थिए, चए थो मां त चवंदा आहिनि नांग जे ॾंगण सां जेको मरंदो आहे उनखे नर्क मिलंदो आहे, पर तव्हां ॾाढो सुठो ॿुधायव। चईंसि सत्संग में जो रोज़ु ईंदो त सत्संग जो प्रभाव त पवंदो न, बाणी रोज़ु ॿुधंदो, रोज़ु सुखमनीअ जो पाठ ॿुधंदो, त भई बाणीअ में एॾी ताक़त आहे जो हिनखे नर्क में विझण जी कंहिंखे बि हिमत ई न थींदी, न को कंहिंखे ताक़त थींदी। इन करे हे मुक्त थी वियो आहे, हिन जनम मरण खां ई हे छुटी वियो आहे। एॾी बाणीअ में भई शक्ति आहे। जीअं रोज़ु ॻाल्हियूं निकिरनि थियूं भई सुखमनीअ जूं, रोज़ु जीअं ॿुधाईंदी आहियां, 2-3 ॾींहं थिया आहिनि त हिकु हंधा मूंखे फ़ोन आयो त जीअं तव्हां सुखमनीअ जो भई ॿुधाईंदा आहियो त 4 ॾींहं थिया आहिनि मां बि सुखमनीअ जो पाठ चालू कयो आहे, त हुनजे घोट खे थोरी तकलीफ़ हुई अखि में, त चई मां सुखमनी इन जे करे चालू कई आहे। रोज़ु चवंदा आहियो सुखमनीअ में एॾी शक्ति आहे, बाणीअ में एॾी ताक़त आहे, त मां इन भावना सां ई सुखमनी चालू कई आहे। चई अञा 4 ॾींहं थिया आहिनि त मुंहिंजे घोट खे अखि में त इलाही फ़र्क़ु आहे, पर चई ॾिसां पई राति जो त मुंहिंजे घोट खे विच में बीहारे ऐं साईं लहणाराम, लालाराज, माता जन, अम्मा, दादी जन सभु ईअं गोल चक्रो करे ऐं बीठा अथसि, ऐं हू मुंहिंजो घोटु विच में बीठो आहे, ऐं साईं लालाराज कीअं कंहिं शइ खे कढिबो आहे, हुश 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 ईअं था कनि। संत मन आहिनि अञा, पर असांखे विश्वास हुजणु खपे, उहा पक हुजणु खपे त संत कनि था कनि। साईअ जे बीमारीअ वारे खे सॼो संसार साओ नज़र ईंदो आहे। अहिड़ीअ तरह जेको पाण अवगुणनि सां भरियल आहे उहो माण्हू सभिनी में अवगुण ॾिसंदो रहंदो आहे। तो पाण खे ठाहियो त जगत पाण ई ठही वेंदो। जेकॾहिं पाण खे अवगुणनि खां आज़ादु करे छॾियो त पोइ संसार अंदरि कंहिंमें बि अवगुण ॾिसण में न ईंदई। माना सभु पाण मां ई कढणा आहिनि अवगुण, पाण खे ई ठाहिणो आहे।
हो चए तो सभु सुठा ई आहिनि, आप चङा तो जग चङा। कंहिंमें 1000 अवगुण हुजनि ऐं हिकु गुण हुजेसि त तूं उन हिकु गुण खे ॾिस। हे इंसान, तुंहिंजे अंदरि भक्तीअ ऐं माया जी जंग हली रही आहे। उन लाइ तूं हमेशह भक्तीअ जे वीचारनि वारे पुड़ खे ताक़तवर बणाए त मायावी दुख पंहिंजो असर न ॾेखारे सघंदई। जॾहिं हुन पुड़ खे ताक़तवर बणायूं न भक्तीअ वारे खे, त चए तो मायावी दुख पंहिंजो असर ॾेखारे ई न सघंदई। सुबुह उथण शर्त सभ खां अॻु श्री सतगुरुनि जो ध्यानदार, संदनि चरणनि में श्रद्धा सां सिर निमाए ऐं उन्हनि जी बख़्शीश थियल शब्द जो अभ्यास कर त ॾींहुं सुठो गुज़रंदई। ऐं राति जो सुम्हण वक़्तु सिमरन करे सुम्हंदे त राति सुठी गुज़रंदई। ॾींहुं छा कजे ऐं राति छा कजे इहो सभु ॿुधाए थो। सुबुह जो उथण शर्त सभ खां अॻु श्री सतगुरुनि देव जो ध्यानदार, संदनि चरणनि में श्रद्धा सां सिर निमाए उन्हनि जे बख़्शीश थियल शब्द जो अभ्यास कर त ॾींहुं सुठो निकिरंदो। ऐं राति जो सुम्हण वक़्तु सिमरन करे सुम्ह त राति सुठी गुज़रंदी। पंहिंजे फ़र्ज़ जी पालना कर, पर इहो बि पक करे सम्झ त उन जो नतीजो जेको बि निकिरंदो उन में ख़ुशि रहंदी। मां जॾहिं पंहिंजे आनंदमय पिता जो दर्शन कंदो आहियां त सभु ग़म दूर थी वेंदो आहे। मुंहिंजी मिल्कियत नाम आहे, उहा कॾहिं बि ख़तमु नथी थिए। पोइ मां ग़रीब ऐं कंगाल छो थींदुसि? नाम कॾहिं ख़तमु थींदो कोन। न उनखे चोर चोराए सघे, न बाहि साड़े सघे, न पाणी ॿोड़े सघे। जहिड़ीअ तरह कंहिं माण्हूअ वटि तमामु घणी मिल्कियत हुजे ऐं 2-400 रुपया रोज़ानो ख़र्च करे त खेसि ख़र्च जो बोझ महसूसु न थींदो, तीअं जंहिं सचे सुख जी प्राप्ति कई आहे उन मथां जेकॾहिं संसारी दुख अचनि त बि खेसि दुखी न करे सघंदा। आवक घणी हुजे ऐं ख़र्च थोरो हुजे त उहो ख़र्च जो बोझ न थींदो आहे। उहो माण्हू सोचींदो कोन त कीअं ख़र्च कयां कीअं कयां, छो जो आवक आहे। त हे बि ईअं थो चए, जंहिं सचे सुख जी प्राप्ति माना नाम जी जंहिं प्राप्ति कई हुजे, 8 ई पैर नाम जपींदो हुजे, उनखे उहो अंदरि जेको सचो आनंद आहे उहो प्राप्त थियो हुजे त पोइ उनखे दुनिया दुख असर ई न। हे मन, प्रभु 24 ई कलाक तुंहिंजो ध्यानु थो रखे त तूं बि रोज़ानो कुझु टाइम कढी उनजो सिमरन कर। हू 24 ई कलाक चए थो असांजो ध्यानु करे थो। जेकी बि करी मालिक लाइ कर, उहो तुंहिंजो थी वेंदो त बदिले में संदसि सभु दातियूं तुंहिंजो दर खड़काईंदियूं। प्रभु असांजो थी वेंदो त उन जूं जेके ॾिनल दातियूं आहिनि उहे असांजूं सभु थी वेंदियूं न। जीअं राजा पंहिंजो थी वियो त सॼी राजाई पंहिंजी, त हे ईअं आहे, मालिक खे पंहिंजो कयूं त सॼी। परमार्थ लाइ कर्म करणु धर्म आहे ऐं स्वार्थ लाइ कर्म करणु अधर्म सम्झ। केतिरा माण्हू प्रभुअ खे विसारे दुखनि तरफ़ वञी रहिया आहिनि। खेनि प्रभुअ जी शरण में पहुचाइणी भुलियल खे रस्ते ते लॻाइणो आहे। माया जी तृष्णा हुअण सबबि करोड़पति बि बुखियो आहे। नाम जे अभ्यास खां सवाइ तृष्णा नास थी न सघंदी। मतिलबु सभिनी खां वॾो नाम ई आहे, बसि ॿियो कुझु बि कयूं। जंहिंखे नाम सिमरन कान्हे, भले करोड़पति बि चए थो नाम खां सवाइ बुखियो आहे, छो जो हुनजी तृष्णा नास थींदी कोन। नाम खां सवाइ तृष्णा नास थींदी कोन। त खणी केॾा बि करोड़ हुजनि, हुनखे संतोष कोन्हे त हू बुखियो ई चइबो न। त नाम जी ओट वठूं, सभु आसरा छॾे हिकु नाम जो आसरो वठूं, बसि उनखे पंहिंजो बणाए छॾियो। जो तू मेरा हो जाए
सारी दुनिया तेरी हो जाए। असां भॻवान खे पंहिंजो बणाए छॾियूं त सॼी दुनिया असांजी आहे बसि। पोइ असांखे कंहिंजे बि अॻियां हथ फैलाइण जी ज़रूरत ई न पवंदी। बोलो सतगुरु देव भगवान की। माता साहिब आओ मुंहिंजे अखिड़नि में, अम्मा साहिब आओ मुंहिंजे अखिड़नि में, तोखे ॾिसां मां हिन हिन में, तोखे ॾिसां मां हिन हिन में। अखियुनि जे पलंग विछाया में पुतलियुनि जा, पलंग विछाया में पुतलियुनि जा, पर्दा लगाया में पलकुनि जा, पर्दा लगाया में पलकुनि जा, वेहो अची विच पुतलियुनि में, वेहो अची विच पुतलियुनि में, तोखे ॾिसां मां खिन खिन, तोखे ॾिसां मां खिन खिन में। माता साहिब आओ मुंहिंजे अखिड़नि में, अम्मा साहिब आओ मुंहिंजे अखिड़नि में, तोखे ॾिसां मां खिन खिन में, तोखे ॾिसां मां खिन खिन में। अखियुनि जे अंदरि तोखे ॾिसां, अखियुनि जे अंदरि तोखे ॾिसां, तोखां सवाइ ॿियो कुझु न पसां, तोखां सवाइ ॿियो कुझु न पसां। नैन मिलाया नैननि में, नैन मिलाया नैननि में, तोखे ॾिसां मां खिन खिन में, तोखे ॾिसां मां खिन खिन में। माता साहिब आओ मुंहिंजे अखिड़नि में, अम्मा साहिब आओ मुंहिंजे अखिड़नि में, तोखे ॾिसां मां खिन खिन में, तोखे ॾिसां मां खिन खिन में। सुहिणी सूरत तुंहिंजी आ, सुहिणी सूरत तुंहिंजी आ, जंहिं मोही दिलि मुंहिंजी आ, जंहिं मोही दिलि मुंहिंजी आ, साई ॾिसां मां तन मन में, साई ॾिसां मां तन मन में, तोखे ॾिसां मां खिन खिन में, तोखे ॾिसां मां खिन खिन में। माता साहिब आओ मुंहिंजे अखिड़नि में, अम्मा साहिब आओ मुंहिंजे अखिड़नि में, तोखे ॾिसां मां खिन खिन में, तोखे ॾिसां मां खिन खिन में। तो बिना गुरु मुंहिंजी कीन सरे, तो बिना साईं मुंहिंजी कीन सरे, मुंहिंजे अखियुनि खां
किन खां थिजन परे, दर्शन कयां तुंहिंजो रग रग में, दर्शन कयां तुंहिंजो रग, तोखे ॾिसां मां खिन खिन में, तोखे ॾिसां मां खिन खिन में। माता साहिब आओ मुंहिंजे अखिड़ियुनि में, अम्मा साहिब आओ मुंहिंजे अखिड़ियुनि में, लाला राजा आओ मुंहिंजे अखिड़ियुनि में, तोखे ॾिसां मां खिन खिन में, तोखे ॾिसां मां खिन खिन में। पंज मिंट नाम में वो सब
जंहिंखे हिन में आनंद आयो हुजे त उहे ॿुधाइजो के मैसेज द्वारा के फ़ोन ते, त सुभाणे खां नेम ठाहींदासीं, न त पोइ ॿियो कुझु कंदासीं।